जी नाज़रीन, मदेजी में कोरोना वायरस जो बहानो ॼाणाए शहर सील कराइण ऐं शहरियुनि जी तज़लील करे सदन जी वरितल टेस्टुनि बाबति नामियारे वकील सैयद दुर मोहम्मद शाह पंहिंजो वीडियो बयान जारी करे छॾियो। अचो त नाज़रीन अव्हां खे ॾेखारियूं ही वीडियो बयान। रहमान रहीम। मुंहिंजो अॼु जो जेको वीडियो पैगाम आहे उहो पंहिंजे ॻोठ वारनि लाइ आहे, मदेजी ऐं जिदोदर वासियुनि लाइ, जिन खे मां इहो वादे थो कंदो हलां त इहो जो कल्ह खां जेको 21 तारीख़ खां लॉकडाउन जो नोटिफिकेशन जेको निकितो आहे, स्ट्रिक्ट लॉकडाउन जेको डिप्टी कमिश्नर शिकारपुर साहब नोटिफिकेशन कढियो आहे, उन में क़तन इहो किथे बि न आहे लिखियलु त तव्हां किराने जा दुकान बंदि कयो, सब्ज़ी जा दुकान बंदि कयो, तव्हां मेडिकल स्टोर बंदि कयो। ऐं सभु दोस्त जेके आहिनि उहे मूंखां पुछनि था, मुंहिंजी मथे इंतिज़ामिया सां बि ॻाल्हि थी आहे, इन में किथे बि न आहे लिखियलु तव्हां महिरबानी करे पंहिंजा दुकान खोलियो, किराने जा जेको ज़रूरियात शयूं, पंहिंजे घर लाइ अटो चांवर गिहु खंडु इहो त वठिणो आहे माण्हू खे, माण्हू त बुख मरी वेंदा। ऐं ईअं ई मेडिकल स्टोरनि ते बिल्कुलु क़तन लॉकडाउन जो असरु न आहे। सब्ज़ी वारा पंहिंजी सब्ज़ी खोलनि ऐं गोश्त वारा जेके आहिनि पंहिंजे SOP तहत गोश्त खोलनि। इन में इहो आहे तव्हांखे मास्क पाइणो आहे, जंहिंखे ॿार पंहिंजे घर जी शइ वठणु वञिणो आहे त हिकिड़ो माण्हू पंहिंजे हिकिड़े घर जो वञे, शनाख़्ती कार्ड खीसे में रखे ऐं मास्क पाए वञे, SOP खे फॉलो रखिणो आहे। इन में इहो न आहे तव्हां दुकान न खोलिया आहिनि, सभु दोस्त मारे फ़ोन था करनि। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि मां वादे कंदो हलां त इहो दुकान खोलण जा टाइमिंग्स बि आहिनि, उहे आहिनि सुबुह 7 बजे खां वठी करे शाम जो 7 बजे ताईं। सूमर, अनारो, अरबा, ख़मीर, जुमो 5 ॾींहं तव्हांखे दुकान खोलणा इन टाइमिंग ते। 5 ॾींहंनि खां पोइ छंछरु ऐं आचर इहो जेके आहिनि दुकान बंदि हूंदा। इन में मेडिकल स्टोर खुलियलु हूंदो। त इहो वादे कंदो हलां त इहो नोटिफिकेशन हिन लाइ आहे। ऐं जेको कल्ह जेको मदेजी शहर में जेके रेंजर्स जा एहलकार अची करे ज़बरदस्ती डॉक्टर रेंजर्स ऐं इहे पुलिस वारा डंडा हणी माण्हुनि खे ज़बरदस्ती टेस्ट वरिता अथऊं, इहो क़ाबिल मज़म्मत अमल आहे। इहो पाकिस्तान में किथे बि न आहे थियो, कंहिं बि शहर में न आहे थियो त तव्हां ज़बरदस्ती हिकिड़े सिहतमंद माण्हू खे जंहिंखे को सिम्पटम बि न हुजे इहा हैरेसमेंट फैलाई अथऊं। इहो बिल्कुलु क़ाबिल मज़म्मत आहे। कंहिं बि रेंजर्स वारे खे इहो को हक़ नथो पुॼे त आम शहरी खे ज़बरदस्ती विहारे मोबाइलनि में ऐं हुनखे डंडा हणी करे सुयूं हणी ऐं हुननि जा सैंपल वठनि था। इहो बिल्कुलु ग़लति अमल आहे ऐं क़ाबिल मज़म्मत आहे। इन लॉकडाउन जो